असां कुलुसियो जो ॿियो अध्याय ऐं 3 वचन ते ध्यानु ॾींदासीं, जंहिं में ॿुधी ऐं ज्ञान जा सॼा भंडार लिखियल आहिनि। जेकी बि असांजी ज़रूरत आहे उहे मसीह में आहिनि। अगरि असां हे छड़ो सिखी वठूं, उहो सॼे ज्ञान जो हद आहे। हिकिड़े प्रचारक ॿुधाई त जंहिं वैज्ञानिक कॉलेज में उहो वेंदो हुयो, हुतों जे समाचार जे बोर्ड ते हिकु आदर्श सिट लिखियल हूंदी हुई, जंहिंजो प्रभाव प्रचारक ते घणो ई पियो। हुते लिखियल हुयो, ॼाणण खां पोइ किथों ॻोल्हे ॼाणणु हे ज़रूरी आहे। हुन खे इहा सिट ॾाढी वणंदी हुई। हुन हे स्वीकारियो त उहो सभु कुझु कोन ॼाणींदो हुयो, पर हुन खे हे ख़बर हुई त किथों ॻोल्हे ॼाणणो आहे, छो त उहो हुन खे ॼाणींदो आहे जेको सभु कुझु ॼाणींदो आहे। मसीह असां लाइ ॿुधी बणायो वियो आहे ऐं असांखे हुन ते भरोसो करणो आहे। ॿुधी ऐं ज्ञान जा सॼा भंडार हुन में आहिनि। हे कहिड़ो अद्भुत आहे। हाणे पौलुस फुसलाइण वारे अखरनि जी ग़लतीअ जे बारे में चर्चा कंदो। हुन लाइ 4 वचन खे पढ़ंदासीं। कुलुसियो जो ॿियो अध्याय ऐं 4 वचन। हे मां इन्हीअ करे चवां थो त कोई माण्हू तव्हांखे लुभाइण वारी ॻाल्हियुनि सां धोखो न ॾे। उहो हिते दर्शन शास्त्र ऐं फुसलाइण वारे या लुभाइण वारे अखरनि सां निपटंदो। बाइबल जे बदिले में माण्हू दर्शन शास्त्र ऐं मनोवैज्ञानिक ते ध्यानु ॾेई रहिया आहिनि, ऐं हे ई असांजे पाठशालाउनि जे घणनि ई जवान प्रचारकनि खे लुभाए थो। हिननि मां कुझु PhD डिग्रियूं पाईंदा आहिनि, पर हुननि जे बाइबल जी ॼाण ॾाढी घटि हूंदी आहे। हुननि खे वॾनि वॾनि दार्शनिकनि जे बारे में सॼी ॼाण हूंदी आहे, पर परमेश्वर जे वचन जी ॼाण शायदि ई हूंदी आहे। असांजे ॾींहं जी हे ॾाढी वॾी समस्या आहे। कुलसे ऐं लदुकिया में बि साॻियो ई ख़तरो हुयो। मुंहिंजे ख़्याल सां हे ई उहा असुलियत आहे त कुलसे जी कलीसिया जहिड़ी न रही ऐं लदुकिया जी कलीसिया एशिया जी 7 कलीसियाउनि में सभिनीनि खां कमज़ोर हुई। हे ॾाढी बुरी आत्मिक परिस्थिति हुई, ऐं तॾहिं बि उहे माण्हू सोचींदा हुया त उहे ॾाढो सुठो हली रहिया आहिनि। हे नगर ॾाढा शाहूकार हुया। उहे पंहिंजे धन, बहुतायत ऐं ज्ञान जो घमंड कंदा हुया, पर उहे पाण जे आत्मिक परिस्थितीअ जे तरफ़ अंधा हुया। पौलुस चवे थो, कंहिं बि माण्हूअ खे लुभाइण वारी ॻाल्हियुनि सां तव्हांखे धोखो न ॾियणु ॾियो। हिते धोखो ॾियण जो मतिलबु सताइण या दंडित करण बि आहे। लुभाईंदड़ ॻाल्हियूं, घणो भाषण या मिठी ॻाल्हियूं हे आहिनि। मां हिकु अभ्यासक जे बारे में ॿुधो जेको वॾा अखर वापरींदो आहे ऐं गहरी सोच में रहण जी कोशिशि कंदो आहे। उहो माण्हू जे हिकु गठ सां क़रीबन अधु कलाक लाइ ॻाल्हाए रहियो हुयो। हिकिड़ो ॿियो माण्हू हुन गट वटि आयो ऐं हुन में शामिल हिकु माण्हूअ खां पुछियईं, उहो अभ्यासक छा जे बारे में ॻाल्हाए रहियो आहे? हुन माण्हू जवाबु ॾिनई, हे हुन अञा ॿुधायो त कोन्हे। हे ई त समस्या आहे। उहो कॾहिं बि कोन ॿुधाईंदो, बसि उहो छड़ो लुभाईंदड़ ॻाल्हियूं कंदो। हिकिड़ी माईअ ॿुधाई, मूंखे त फला कलीसिया जो भाग थियणु ॾाढो वणंदो आहे, छो त हुतो जो प्रचारक छा त ख़ूबसूरत लफ़्ज़ इस्तेमालु कंदो आहे कि मूंखे ॾाढो सुठो महसूसु थींदो आहे। हे ई उहो ख़तरो अॼु आहे। घणनि ई माण्हुनि खे प्रचारक में सादो परमेश्वर जो वचन कोन वणंदो आहे, पर बुद्धिमता जो ढोंग वधीक वणंदो आहे। परमेश्वर जो हिकु सेवक कॉलेज में प्रवेश करण खां पहिरियों ई प्रचार करणु लॻो हुयो। हुन खां पोइ उहो हिकिड़े ढिले वीचार वारे कॉलेज में वञणु लॻो, जंहिंजे करे ओरनि वीचारनि जे तरफ़ हुन जो ख़ुलासो थियो।
हुन वक़्त ते उहो परमेश्वर जे वचन में पको न थियो हुयो ऐं हुन खे छरो ओरनि वीचारनि जो ज्ञान हुयो। इहा ॻाल्हि बि हुई त हुन जी कलीसिया जो रेडार ॾाढो सुठो हुयो। हिन सेवक खे हिकु बुद्धिमान प्रचारक बणिजणो हुयो। हुन खे लॻो त उहा ॾाढी महान सोच आहे, पर उहो परमेश्वर जो आभार मञींदो हुयो त हे वीचार हुन जे दिमाग़ मां निकिरी वियो ऐं उहो परमेश्वर जे वचन जो प्रचार करण जी गंभीर इच्छा रखणु लॻो। पौलुस असांखे हे चेतावनी ॾेई रहियो आहे त उहे माण्हू असांखे लुभाईंदड़ ॻाल्हियुनि सां धोखो ॾेई असांखे सताईंदा, असांजो शिकार कंदा। हुननि जा लफ़्ज़ परमेश्वर जे वचन जे अनुसार हलण जी बजाए कंहिं माण्हूअ जे अनुसार हलणु सेखारींदा आहिनि। ठीकु हुन आखाणीअ वांगुरु जंहिंमें हिकु माण्हू बांसुरीअ वांगुरु हिकु यंत्र वॼाईंदे अॻिते हलंदो वेंदो हुयो ऐं जेके बि सावधान न कया विया हुया उहे हुन जे पुठियों आकर्षित थींदा विया, जंहिंजो अंत गुमराह थियण ई हुयो। हलो त हिन ॿिए अध्याय जो 5 वचन पढ़ूं। यद्यपि मां शरीर जे भाव सां तव्हां खां परे आहियां त बि आत्मिक भाव सां तव्हां जे क़रीब आहियां ऐं तव्हां जे व्यवस्थित जीवन खे ऐं तव्हां जे विश्वास जी जेको मसीह में आहे दृढ़ता ॾिसी करे ख़ुशि थींदो आहियां। हिन वक़्त ते पौलुस खे जेको वचन अचे पियो उहो हे हुयो त इहा कलीसिया बीठल हुई। तव्हां जे व्यवस्थित जीवन खे ॾिसी करे। व्यवस्था या नियम हे सैनिक विषय जो अखर आहे जंहिंजी माना आहे कंध सां कंध मिलाए बीहणु। विश्वासियुनि खे हीअं ई हलणु घुरिजे, कंध सां कंध मिलाए। पर अॼु घणा ई विश्वासी हीअं करण जे बजाए ॿियनि विश्वासियुनि खे नीचो ॾेखारण जी कोशिश में आहिनि या हुननि जो फ़ाइदो वठण जी कोशिश में आहिनि। काश असां कंध सां कंध मिलाए गॾु बीह सघूं। दृढ़ता जो मतिलबु हिते आहे अटल रहणु, पको या स्थिर रहणु। पौलुस साॻियो ई ख़्यालु कुरिन्थियन खे लिखे थो। पहिरें कुरिन्थियो जे 15 अध्याय ऐं 58 वचन में पढ़ूं था, इन्हीअ करे मुंहिंजा प्रिय भाउर दृढ़ ऐं अटल रहो ऐं प्रभुअ जे कम में हमेशा वधंदा वञो, छो त हे ॼाणींदा आहियो त तव्हांजो परिश्रम प्रभुअ में व्यर्थ कोन आहे। कुलुसियों जी कलीसिया पंहिंजी दृढ़ता या अटल रहण लाइ ॼाणी वेंदी हुई ऐं पौलुस चाहे पियो त उहे हुन दृढ़ता में ई रहनि ऐं कंहिंजो भाषण ॿुधी रस्तो न चुकी वञनि। हाणे असां कुलुसियों जो 2 अध्याय ऐं 6 वचन पढ़ंदासीं। अतः जीअं तव्हां मसीह यीशुअ खे प्रभु करे ग्रहण करे छॾियो आहे उअं ई हुन में हलंदा रहो। उद्धार पाइण ऐं मसीही थियण जो मतिलबु छा आहे? कंहिं माण्हूअ मूंखे ख़त लिखी चयो त मूंखे उद्धार कोन मिलियो आहे छो त मां खुली करे हे स्वीकार कयो त मां परिपूर्ण कोन आहियां ऐं हे बि त मां उहे 10 आज्ञाऊं मां सभिनीनि आज्ञाउनि जो पालन कोन कंदो आहियां। हुन जो चवण जो मतिलबु हे आहे त जेसिताईं मां सभिनीनि आज्ञाउनि जो पालन न कयां तेसिताईं मूंखे उद्धार कोन मिलंदो। मुंहिंजा दोस्त, उद्धार मतिलबु हिकु व्यक्तिअ खे स्वीकारणु ऐं उहो व्यक्ति यीशु मसीह आहे। जीअं तव्हां मसीह यीशुअ खे प्रभु करे ग्रहण करे छॾियो, हुन जे द्वारा मां हर हिकु आज्ञा जो पालन करे सघंदुसि। उअं ई हुन में हलंदा रहो। हाणे जीअं तव्हां हुन खे स्वीकारियो आहे हुन में हलो, आत्मा में हलो। हलण जो मतिलबु गुब्बारे या फूकणे वांगुरु मथे उॾामी वञणु कोन्हे। घणा ई माण्हू सोचींदा आहिनि मसीही ज़िंदगी हिकु महान ऐं प्रभावी अनुभव आहे ऐं ॼण त तव्हां राकेट वांगुरु अचानक तेज़ीअ सां अंतरिक्ष में उड़ान भरींदव।
मसीह ज़िंदगी असांखे अंतरिक्ष में कोन जगणी आहे, बल्कि असांजे घर में, ऑफिस में, स्कूल में ऐं रस्ते ते जगणी आहे। तव्हां पंहिंजी इहा ज़िंदगी कीअं जियो था, इहो ई हलण जो मतिलबु आहे। तव्हांखे मसीह में हलणो आहे, जीअणो आहे। परमेश्वर हे इजाज़त ॾे, हे प्रदान करे त तव्हां ऐं मां असांजी निजीअ ऐं रोज़ जी ज़िंदगीअ में मसीह सां जुड़ी हलूं। सतों वचन हिन हालत जे बारे में अञा ॿुधाए थो, ऐं उन्हीअ में जड़ पकड़ींदे ऐं वधंदा वञूं, ऐं जीअं तव्हां सेखारिया विया आहियो उअं ई विश्वास में दृढ़ थींदा वञो ऐं अञा वधीक शुक्र कंदा रहो। जड़ पकड़ींदे मतिलबु हिकु वण वांगुरु जड़ पकड़ींदे, ऐं वण हे हिकु जीअंदड़ शइ आहे ऐं वधंदा वञो। ॿिए अनुवाद में लिखियलु आहे बधजंदा वञो। हिकिड़ो घर जीअं बधजंदो वेंदो आहे, उअं हिकु घर जीअंदड़ शइ कोन्हे, पर हुन खे बधण लाइ हुन जी नींव बिल्कुलु पकी हुजणु खपे। एफिसियो जे ख़त में पौलुस असांखे ॿुधायो हुयो त उहा नींव यीशू मसीह आहे। असां जीअं मसीह खे स्वीकारियो आहे, तीअं ई असांखे हुन में हलण बि खपे। छा कंदे? जड़ पकड़ींदे, हिकिड़े वण वांगुरु ऐं मसीह मों ज़िंदगी पाईंदे, हुन में वधंदे या बधजंदे ऐं असांजो विश्वास हुन मथां रखंदे। इन्हीअ करे हिते पौलुस चवे थो, विश्वास में दृढ़ थींदा वञो। अञा बहितर अनुवाद चवंदो, पंहिंजे विश्वास सां स्थापित थींदा वञो। विश्वास उहो माध्यम आहे जंहिंजे ज़रिए तव्हां ऐं मां मसीह खे झलींदा रहंदा आहियूं। हाणे पौलुस दर्शन शास्त्र जे ख़तरे जे बारे में वाद विवाद करे थो। हिन लाइ अचो त कुलुसियों जे हिन ॿिए अध्याय जे 8 वचन खे पढ़ूं। चौकस रहियो त कोई तव्हांखे हुन तत्व ज्ञान ऐं व्यर्थ धोखे जे द्वारा पंहिंजो आहिर न बणाए छॾे या लूटे न छॾे, जेको माण्हूअ जी परंपराउनि ऐं संसार जे आदि शिक्षा जे अनुसार त आहे, पर मसीह जे अनुसार न। चौकस रहो, ध्यानु ॾियो, बीहो, ॾिसो ऐं ॿुधो त कोई तव्हांखे हुन तत्व ज्ञान ऐं व्यर्थ धोखे जे द्वारा पंहिंजो आहिर न बणाए छॾे या लूटे न छॾे। अगरि असां दर्शन शास्त्र जो इतिहास ॾिसूं ऐं प्लाटो खां शुरूआति कयूं, जेको तत्वज्ञानी हुयो, ऐं अॼु जे तत्वज्ञानियुनि खे बि ॾिसूं, त असांखे ख़बर पवंदी त हुन मां कंहिंजे बि नज़र में परमेश्वर जो वचन हुन द्वारा प्रेरित आहे, हिन जी ख़ातिरी कोन्हे। उहे ज़िंदगी जे संकटनि लाइ जवाब ॻोल्हे रहिया आहिनि, पर उहे जवाब दर्शन शास्त्र में कोन मिलंदा। हिकिड़ो सचो तत्वज्ञानी सच खे ॻोल्हण वारो हूंदो आहे, पर इंसानी ज्ञान में या ॿुद्धीअ में असांखे सच कोन मिलंदो। मसीह उहो जवाबु आहे, तत्वज्ञान लाइ जवाबु आहे। पहिरें कुरिन्थियों जे पहिरें अध्याय जे 3 वचन में पौलुस लिखियो, पर उन्हीअ जे ही तरफ़ां तव्हां मसीह यीशूअ में आहियो, जेको परमेश्वर जे तरफ़ां असांजे लाइ ज्ञान बीठो। पर कूड़ो तत्वज्ञान हिकिड़े अंधे माण्हूअ वांगुरु आहे, जेको हिकिड़े ऊंदहि सां भरियल कमरे में हिकिड़ी कारी ॿिलीअ खे ॻोल्हे रहियो आहे, जेका हुन कमरे में आहे ई कोन। तत्वज्ञान जे अनुसार सच ॻोल्हण में कुझु आशा ई कोन्हे। पौलुस कुलुसियन खे हिन ॻाल्हि में चौकनो थो करे, जेको माण्हूअ जी परंपरा जे अनुसार आहे। तव्हांखे यादि हूंदो त प्रभु यीशुअ हुन जे ॾींहं जे धार्मिक अधिकारियुनि जी निंदा कई, छो त उहे परमेश्वर जो वचन न सेखारे माण्हुनि जी परंपरा पिया सेखारनि। सच ॿुधायां त हे बि हिकु कारण आहे जंहिंजे करे मां पूरो परमेश्वर जो वचन सेखारींदो आहियां।
बाइबल मां हिकिड़ो हिसो खणी ऐं हुन हिसे जो हिकिड़ो अनोखो मतिलबु कढणु ऐं पोइ हुन खे पंहिंजी रुचीअ जे हिकिड़े घोड़े वांगुरु हलाइणु हिकु आसान ॻाल्हि आहे। मां अॻकथियुनि ते विश्वास कंदो आहियां, पर परमेश्वर जे वचन में अॻकथियूं खां वधीक घणो ई कुझु आहे। कोई प्रचारक छड़ो मसीही ज़िंदगीअ जे बारे में प्रचार कंदा आहिनि। हे विषय बाइबल में ज़रूरु आहे, पर हिन खां वधीक अञा घणो ई कुझु आहे। इन करे मां सोचींदो आहियां त असांखे परमेश्वर जे सॼे वचन जो अभ्यास करणु केतिरो अहम आहे, जेको संसार जी आदि शिक्षा जे अनुसार आहे। मूल यूनानी ज़बान में आदि शिक्षा लाइ अखर स्तोई खेयून हे वापरियल आहे, जंहिंजो मतिलबु मूलभूत तथ्य आहे। कोई माण्हू पंहिंजो मसीही जीवन जागतिक व्यवस्था ते जीअंदा आहिनि, जेके ॾाढी आसान नज़र ईंदियूं आहिनि। असांजो आधार तत्व ज्ञान या जागतिक व्यवस्था कोन्हे, असांजो आधार मसीह आहे। अॻिते नए वचन खां पौलुस मसीह जे बारे में ॻाल्हाए थो। अचो त उहो वचन पढ़ूं। छो त हुन में ईश्वरत्व जी सॼी परिपूर्णता हमेशा वास कंदी आहे। हुन में सॼी प्लेरूमा वास कंदी आहे। हे मसीह जे ईश्वरत्व जी हिकु बिल्कुलु सिधी सिट आहे। हिते जीअं साफ़ ऐं सिधो चयो वियो आहे, हिन खां वधीक ज़ोरदार त कोन थो चयो वञी सघिजे। हुन में ईश्वरत्व जी सॼी परिपूर्णता हमेशा वास कंदी आहे। छड़ो 99% न, पर पूरो 100%। कोलोसियों जो 2 अध्याय ऐं 9 वचन। ऐं तव्हां उन्हीअ में ई भरपूर थी विया आहियो, जेको सॼी प्रधानता ऐं अधिकार जो शिरोमणि आहे। तव्हां हुन में भरपूर आहियो, पूरा आहियो। भरपूर या परिपूर्ण हे समुद्र सां संबंधित अखर आहे ऐं हिन जो हिन स्पष्ट तरीक़े सां अनुवाद तो कयो वञी सघिजे, जीअं त छा तव्हां मसीह में ज़िंदगीअ जी हुन लंबी समुद्र यात्रा लाइ तयारु आहियो? छा हे कहावत अद्भुत कोन्हे? तव्हां मसीह में ज़िंदगीअ जी हुन समुद्र यात्रा लाइ तयारु आहियो ऐं हुन यात्रा लाइ तव्हांखे जहिड़ी बि शइ जी ज़रूरत आहे, उहा तव्हांखे मसीह में ई मिलंदी। हे ई आहे जिते असां चऊं था त मसीह उहो जवाबु आहे। तव्हांजो सवाल छा आहे? अॼु तव्हांजी ज़रूरत छा आहे? छा तव्हां इंसानी तत्व ज्ञान सां बहिकजी विया आहियो? त मसीह जे तरफ़ मुड़ो। छा तव्हां लुभाइण वारनि अखरनि में फासी पिया आहियो? छा तव्हां व्यवस्थाऊं ऐं माण्हुनि जी परंपराउनि सां बहिकजी विया आहियो? मसीह वटि मुड़ो। इहा ॻाल्हि ध्यान में रखंदे असां 11 वचन पढ़ंदासीं। उन्हीअ में ई तव्हांजो हेरो ख़ात्मो थियो आहे, जेको हथ सां कोन थींदो आहे, अर्थात मसीह जो ख़ात्मो, जंहिंसां शारीरिक देह लाइ छॾिजी वेंदी आहे। पौलुस हुननि खे हुननि ॻाल्हियुनि मां छुटकारो पाइण लाइ चई रहियो आहे, जेकियूं ॿाहिरी ॻाल्हियूं आहिनि। खरो ख़ात्मो मतिलबु नयो जन्म। हुन हे गलातियुनि खे चवंदे सम्झायो हुयो, छो त न ख़ात्मो ऐं न ख़ात्मो रहित कुझु आहे, पर नई सृष्टि। हे असां गलातियुनि जे 6 अध्याय ऐं 15 वचन में पढ़ूं था। जॾहिं असां मसीह वटि ईंदा आहियूं ऐं हुन ते भरोसो कंदा आहियूं, तॾहिं असां यानी तव्हां ऐं मां हिकु नई सृष्टि बणिजी वेंदा आहियूं। असां हुन में टिकंदा आहियूं ऐं असांजी पहचान हुन सां गॾु थींदी आहे। अॻिते वधंदासीं। 12 वचन। ऐं उन्हीअ सां गॾु बाप्तिस्मे में गाड़िया वियासीं ऐं उन्हीअ में परमेश्वर जे सामर्थ्य ते विश्वास करे, जंहिं हुन खे मुअल हुजियलनि मां जीवित कयो, हुन सां गॾु जी बि उठूं। लॉर्ड लिंडहस्ट हिन नाले जी हिकु शख़्सियत ग्रेट ब्रिटेन जे राज्य जो प्रमुख न्यायाधीश हुयो। उहो ॾाढे तेज़ कानूनी दिमाग़ वारो हुयो।
हुन हे चयो हुयो, मूंखे हे सुठे नमूने ख़बर आहे त सबूत छा थींदो आहे ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो, अहिड़ो सबूत जेको मसीह जे वरी सां जी उथण जो आहे अॼु ताईं कोन टुटियो आहे। मसीह जी मौत ऐं हुन जो वरी सां जी उथण इहा हिकु ऐतिहासिक असूलियत आहे। जॾहिं मसीह मुओ, तव्हां ऐं मां हुन सां मरियासीं। हुन असांजी जाइ खईं ऐं जॾहिं उहो उथारियो वियो, असां हुन में उथारिया वियासीं ऐं हाणे असां हिकु जीवित मसीह सां जोड़िया विया आहियूं। असां लाइ हे ॾिसणु कहिड़ो अहम आहे त असां हिकु जीवित उद्धारकर्ता सां जुड़ियल आहियूं। हे बि मन में रखणु अहम आहे त कोई बि ॿाहिरों कमु असांखे मसीह वटि न थो खणी अचे। हिते चर्चा जी ॻाल्हि हे आहे त तव्हांजो वरी सां जनम थियो आहे कि न, ऐं त छा असां सच में मसीह खे उद्धारकर्ता जे रूप में ॼाणींदा आहियूं। अगरि असां हुन खे ॼाणींदा आहियूं, असां हुन सां गॾु ॼाणिया वेंदा आहियूं। मसीह सां गॾु पहचान करणु मतिलबु मसीह जे ख़ात्मे सां देह जे पापनि वारो शरीर लाइ परे करणु हे आहे, जेको हिकु आत्मिक ख़ात्मो आहे। जॾहिं तव्हां पंहिंजो भरोसो प्रभु यीशू मसीह में विझंदा आहियो त पवित्र आत्मा तव्हांखे मसीह जे देह में बपतिस्मो ॾींदो आहे। बपतिस्मे सां असांजी मसीह सां पहचान थींदी आहे ऐं असां हुन सां उथारिया बि वेंदा आहियूं, जीवित मसीह सां जोड़िया वेंदा आहियूं। परमेश्वर जे सामर्थ ते विश्वास करे जंहिं हुन खे मुअल हुजियलनि मां जीवित कयो। उद्धार जो कमु परमेश्वर जे वरी सां जी उथारण जे सामर्थ सां पूरो थियो आहे। हे कोई तत्व ज्ञान कोन्हे, कोई ध्यानु खिचण वारो हिकु अजीब उपाय कोन्हे, हे कोई नंढी व्यवस्था कोन्हे ऐं न ई कोई कार्यवाही सिखणु कोन्हे जेकी तव्हांखे परमेश्वर लाइ जीअण जी मदद कंदी। हाणे असां 13 वचन पढ़ंदासीं। हुन तव्हांखे बि जेको पंहिंजे अपराधनि ऐं पंहिंजे शरीर जे खतना रहित दशा में मुर्दो हुयो, हुन सां गॾु जीआरियो ऐं असांजे सभी अपराधनि खे क्षमा कयईं। उद्धार जो मतिलबु झूने स्वभाव जो सुधार कोन्हे, उद्धार जो मतिलबु आहे नओं स्वभाव पाइणु। पौलुस जे ॾींहं में ॿिनि तरीक़े जो यूनानी तत्व ज्ञान हुयो जंहिंसां हुन खे निपटणो हुयो। हिननि ॿिन्हिनि दर्शन शास्त्रनि खे हुन खे निपटणो आहे। उहो असां अॼु न ॾिसंदासीं, पर ॿिए प्रोग्राम में हुन जो सविस्तार सां ॻाल्हि ॿुधंदासीं। हाणे असां हिते ई बीहंदासीं, पर बीहण खां पहिरियों मां तव्हांखे उहो ई सवाल करणु थो चाहियां। छा तव्हां मसीह में नओं स्वभाव पातो आहे या तव्हां झूने स्वभाव खे बदिलण जी कोशिश में आहियो? अगरि तव्हां मसीह में उद्धार पातो आहे त तव्हांखे हुन नओं स्वभाव ॾिनो आहे। अगरि तव्हां इहो न पातो आहे त तव्हां पंहिंजो दिलि जो दरवाज़ो खोले हुन खे आमंत्रित करे नओं स्वभाव पाए सघो था। अॼु असां हिते बीहंदासीं, ॿिए प्रोग्राम में असां अॻिते वधंदासीं। तेसिताईं अलविदा।